MPA महताब डहर मथां थियल हमले केस में सरदार शहरियार शर ETC कोर्ट मीरपुर माथिले में पेश थियो। अदालत अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जंहिंखां पोइ अदालत पारां 11 अप्रैल ताईं ॿुधणी मुलतवी कई वई आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु MPA महताब डहर ते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो हो, जंहिं में संदसि गार्ड मारिजी वियो हुयो, जंहिंजो केस MPA महताब डहर अॻूणे MPA सरदार शहरियार शर संदसि भाउ ऐं कुझु साथियुनि मथां दाख़िल करायो हो, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ पुलिस केतिरा ई भेरा मुख़्तलिफ़ जायुनि ते चढ़ायूं करे ऑपरेशन कयो हो। इन सिलसिले में FIR में नामज़द माण्हुनि जे ठिकाणनि खे ड्राए पटकियो वियो हो ऐं केतिरा ई ॾोहारियुनि जा थाक पिणु साड़िया विया हुया। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे वॾनि अटालनि इन सिलसिले में इलाइक़े में सर्च ऑपरेशन पिणु कयो हो ऐं केतिरा ई घर ड्राथा पिणु हुया। होॾां पेशी जे मौक़े ते अॻूणे MPA सरदार शहरियार ख़ान शर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे सियासत खां हटाइण लाइ कूड़ो ड्रामो कयो वियो आहे। मां इन हमले में मुलविस न आहियां, पर मां पोइते हटण वारनि मां न आहियां। सरदार शहरियार शर वधीक चयो त हमले में मारिजी वियल ज़फ़र डहर जे पोरनि जे दुख में बराबर जो शरीक आहियां ऐं संदसि तॾहिं ते वञी ताज़ियत कंदुसि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त MPA महताब डहर ते हमले केस में सरदार शहरियार ख़ान शर ETC कोर्ट में पेश थियो आहे ऐं अदालत खे अबूरी ज़मानत मंज़ूर कंदे ॿुधणी 11 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां असांजो कूड़े जेको असां ते मन घड़त हिकिड़ो केस ठाहियो वियो सियासत खां असांखे हटाइण जे ख़ातिर, अल्हम्दुलिल्लाह उन में अॼु असांजी वॾी अरेस्ट पहल थी वई आहे। इंशाअल्लाह असां मुतमिन आहियूं त असां नाहक आहियूं, असां बेॾो असांखे फसायो वियो आहे। सो सियासत खां आउट करण जे लाइ ही हुन जा जेके नापाक इरादा आहिनि इंशाअल्लाह मिटी में मिली वेंदा। सो अॻ में बि असांखे जेके हिननि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कूड़ा केस असांजे ख़िलाफ़ थींदा रहिया न, हर केस खे असां फेस कयो आहे, हिकु हिकु केस खे असां फेस कयो आहे। असां पंहिंजी अदलिया मां मुतमिन आहियूं, असां पंहिंजे जजिस मां मुतमिन आहियूं। असांखे अॻ में बि इंसाफ़ मिलियो आहे, हिकु हिकु केस मां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां बाइज़त भरी थियो आहियां। ऐं हीअ बि जेको कूड़ो केस आहे इंशाअल्लाह हिन मां बि असां अल्लाह जो हुकुम सां बाइज़त भरी थींदासीं, छो जो असांजो दामन साफ़ आहे, असांजा हथ साफ़ आहिनि, असां सरदार माण्हू आहियूं, असां ख़ानदानी माण्हू आहियूं। अहिड़ो किरियल हरकत असां कॾहिं करण त पर जी ॻाल्हि आहे, पर असां सोचे बि नथा सघूं। ऐं जेको आहे सो मूंखे हुन ज़फ़र डहर जेको शहीद थियो आहे, असांखे उनजो बि बेहद अरमान आहे, ॾुख आहे त उनखे ड्रामे तहत मारायो वियो आहे। जॾहिं हिकिड़े खे काला वाला में अचनि पियूं त उनखां बाद में जेको आहे सो हुनखे चयईं ज़फ़र खे तव्हां अॻे गाॾी में विहो, त मां सम्झां थो हीउ सॼो हिन हथनि सां ड्रामो कराए उन ग़रीब सां ज़ुल्म कयो आहे। मूंखे हुन सां बि हमदर्दियूं आहिनि। इंशाअल्लाह मां ज़फ़र डहर जे तॾहिं ते बि वेंदुसि, मां दुआ ते बि वेंदुसि, छो जो मुंहिंजो दामन साफ़ आहे, छो मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। मां हुन मिसकिन सां ज़ुल्म थियो आहे ऐं जिन ज़ुल्म करायो आहे, जिन ड्रामो करे ज़ुल्म करायो आहे, इंशाअल्लाह उहे हिते बि ख़्वार थींदा ऐं अल्लाह जी बारगाह में त उनखे हिसाब ॾियणो ई ॾियणो पवंदो। हाणे मियां रफ़ीक अहमद हिकिड़ो इज़त वारो माण्हू आहे। मियां रफ़ीक अहमद असांजो दोस्त आहे, भाउ आहे असांजो। मियां रफ़ीक अहमद जो दामन साफ़ आहे ऐं मियां रफ़ीक अहमद खां मां फ़ोन करे माज़रत बि कई हुई त उहो जज़्बात में जीअं थींदो आहे हिकिड़ो उन सां ज़्यादती थी न अलीमाउनि जे भाइरनि सां। हिकु त उन्हनि जो भाउ शहीद थियो, ॿियो उन्हनि जा घर बिल्डोज़ थिया, ॿियो त ड्रामे तहत ड्रामो करे उन्हनि खे हिकिड़ो क़तल कराए, ड्रामो करे अली मोहम्मद जे भाइरनि खे बि फसायो वियो। हिकु त उन्हनि जो कमु वारो भाउ हुयो, सॼे पाड़े जो पंहिंजो चङो मुड़ुसु वॾेरो अली मोहम्मद खान, हिकु उनजो भाउ शहीद कयो वियो। उनखां बाद में उन ते कूड़ा ड्रामा कया विया, उनखां बाद में उनजे घरनि खे बिल्डोज़ कयो वियो। पोइ जज़्बात में अची करे उनखां को ग़लति लफ़्ज़ निकिरी वियो हूंदो, बहरहाल मां मियां साहिब खां माज़रत करे छॾी आहे। मुंहिंजा साईं पीपुल्स पार्टी जो आऊं वर्कर आहियां, मां पीपुल्स पार्टी जो कारकुन आहियां, मां वर्कर आहियां। मां पाण खे पीपुल्स पार्टी जो जियालो सॾायां थो ऐं मां जियालो आहियां। हू पीपुल्स पार्टी जे न आहिनि, उहे कंहिं ग्रुप जा माण्हू आहिनि। मां कंहिं ग्रुप खे पीपुल्स पार्टी नथो सम्झां। पीपुल्स पार्टी जा असां जियाल आहियूं, हू हिकिड़े ग्रुप सां